सिंध जे तारीख़ी माॻनि, शहरनि, वसंदियुनि बाबति मालूमाती सिलसिले में अॼु पाण कीझर जे भरिसां, कीझर ढंढ जे भरिसां ॼाम तमाचीअ जे माड़ी बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। समन जे घराणे सां तालुक़ रखंदड़ सिंध जे तख़्त धणी ॼाम तमाची जे नाले सां मशहूरु हीअ माड़ी कीझर ढंढ जे ॾखिण ओभर में इंडस हाईवे जे उभरंदे किनारे ते मौजूदु टकरीअ ते वाक़िअ आहे। पथराई जाइ जे सूरत में हिक कमरे ते मुश्तमिल ही इमारत, जंहिंखे के मुहक़िक़ ॼाम तमाचे जो महल बि कोठीनि था। हिन खे उभरंदे तरफ़ खां दरवाज़ो आहे ऐं पोएं पासे में विशाल कीझर ढंढ अथसि। हीअ इमारत जोड़जक में घड़ियल पत्थर मां चौरस शिकिल में ठहियल आहे, जंहिंजी कुल माप 24 फुट आहे। फर्श खां छित ताईं 9 फुट ऊची आहे ऐं 8 फुटनि जा पावा अथसि। इमारत जे दरवाज़े जी चाउंठ वटि 5 ॾाकनि जा निशान पिणु आहिनि, जंहिंमां ईअं महसूसु थिए थो त हिन सां गॾु वधीक हिसो बि, जेको वक़्तु गुज़रण सां ड्रही पटिपे थी वियो। हिन तारीख़ी इमारत जूं भितियूं 3.25 फुट खां 4 फुट वेकिरियूं आहिनि। ओलह ऐं ओभर वारनि भितियुनि ऐं दरियुनि जा निशान आहिनि, जेकी कीझर ढंढ तरफ़ खुलंदियूं हुयूं। इमारत ते ज़ाहिरी तरह के बि गुंबज़ जा निशान न आहिनि। हिन इमारत जे ओभर उतर में कुझु क़बरूं ऐं किन छटरियुनि जा निशान पिणु आहिनि, पर माहिरनि जो ख़्यालु आहे त इहे हिन माड़ी जे अॾावत खां पोइ जूं आहिनि। जेतोणीकि हीअ इमारत हींअर हिन वक़्तु ख़स्ता हालत में बेयारो मददगार पियल आहे, तॾहिं बि सिंध जे ज़िंदह जावेद माज़ी जो यादगार ज़रूरु आहे। हिन माड़ीअ ते वधीक तहक़ीक़ात थियणु घुरिजे, जीअं उन सां लाॻापियल तारीख़ी हक़ीक़तूं माण्हुनि ताईं पहुची सघनि। महिरबानी।